बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह जे नाले सां जेको वॾो मेहरबान ऐं रहम कंदड़ आहे। इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन अलक़ इक़रा व रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल क़लम अल्लमल इंसान मा लम यअलम। पढ़ पंहिंजे रब जे नाले सां जंहिं पैदा कयो रत जे दिग मां इंसान खे ख़लक़ियाईं। पढ़ ऐं तुंहिंजो रब ॾाढो सबाझो आहे जंहिं कलम वसीले इल्म सेखारियो इंसान खे उहो इल्म ॾिनाई जंहिंखे हू न ॼाणंदो हो। कल्ला इन्नल इंसान लयतग़ा अन रआहु इस्तग़ना इन्न इला रब्बिका रुजआ। कॾहिं बि न इंसान बग़ावत थो करे इन करे जो हू पाण लाइ भाए थो त खेसि कंहिंजी बि कान कान्हे। मोटणो त बेशक तुंहिंजे रब ॾांहुं ई आहे। अरअयत अल्लज़ी यन्हा अब्दन इज़ा सल्ला। छा तो उन माण्हू खे ॾिठो जेको रोके थो हिकिड़े बाने खे जॾहिं हू निमाज़ पढ़े थो। अरअयत इन कान अलल हुदा औ अमर बित्तक़वा। भला तुंहिंजो छा ख़्याल आहे जेकॾहिं उहो हिदायत ते हुजे या परहेज़गारी जी तलक़ीन कंदो हुजे। अरअयत इन कज़्ज़ब व तवल्ला अलम यअलम बिअन्न अल्लाह यरा। तुंहिंजो छा ख़्याल आहे जेकॾहिं कूड़ो सॾींदो हुजे ऐं मुंहुं मोड़ींदो हुजे छा उहो नथो ॼाणे त अल्लाह त ॾिसे थो। कल्ला लइन लम यंतहि लनस्फअन बिन्नासियह नासियतिन कादिबतिन खातिअह। हरगिज़ न जेकॾहिं हू बाज़ न आयो त असां संदसि पेशानीअ जे ॼुंडनि खां वठी गहलींदासूंसि उन पेशानीअ खे जेका कूड़ी आहे ॾोही आहे। फल्यदउ नादियह सनदउ ज़बानियह। पोइ भल सॾे वठे पंहिंजे हिमायतुनि जे टोले खे असां बि अज़ाब जे फ़रिश्तनि खे सॾे वठंदासूं। आयत सजदा। कल्ला ला तुतिअहु वस्जुद वक़्तरिब। कॾहिं बि न तूं उन जी ॻाल्हि न मञ ऐं सजदो कर ऐं वेझो थी।